अस्सलाम वालेकुम दोस्तों, असांजे इन सचाई न्यूज़ स्टूडियो में एक नौजवान नात ख़्वान मोहम्मद अली हुसैनी अबड़ो पिणु मौजूदु आहे। अचो त भाऊ सां ॻाल्हि ॿोल बि कयूं ऐं कुझु नात रसूल मक़बूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बि ॿुधूं। त हा हे त चई ॾियो न। हाँ भाऊ मोहम्मद अली, तव्हां इहो ॿुधायो त तव्हां नात जेको आहे उहो कॾहिं खां वठी शुरू कई आहे ऐं कहिड़ा प्रोग्रामनि में बि तव्हां नातूं पढ़ंदा रहिया आहियो, केतिरे अरसे खां वठी पढ़ंदा रहिया आहियो? जी असां नंढे हूंदे खां वठी शौक़ु रखियो आहे हिन नातख़ाने में। जॾहिं होश संभालियो आहे पंहिंजो, हा हुन में ॻोठ में प्रोग्राम थींदा आहिनि। हे रमज़ान शरीफ़ जा ख़तम क़ुरान जा इहे प्रोग्राम थींदा आहिनि साईं, हुते अल्हम्दुलिल्लाह असां पढ़ंदा आहियूं ॻोठ में। बाक़ी हिन महिल ताईं ॿाहिरि किथे न आहे पढ़ी। स्टूडियो ते वियासीं लाड़काणे हिन रमज़ान में बनाते रिकॉर्ड कराया आहियूं। अच्छा, तव्हां इहो ॿुधायो त तव्हांजो नालो छा आहे, किथां जा हो तव्हां? साईं नालो मोहम्मद नात ख़्वान मोहम्मद अली अबड़ो, ॻोठ गाए जा गाइजन जा आहियो। अच्छा, त तव्हांजी तालीम वग़ैरह छा आहे, ॿी केतिरो पढ़िया लिखिया आहियो? साईं फर्स्ट ईयर में। उहा तालीम तव्हांजी फर्स्ट ईयर में आहे? दीनी तालीम तव्हांजी? दीनी तालीम क़ुरान शरीफ़ पढ़ियल आहियूं। किथे क़ुरान शरीफ़ पढ़ियो अथव? पंहिंजो मदरसा उस्ताद मोहम्मद सिद्दीक़ सुमर रहमतुल्लाह। उते पंहिंजे ॻोठ में ई उस्ताद मोहम्मद सिद्दीक़ मरहूम वटि तव्हां पढ़ियो आहे। अच्छा, नात ख़्वानीअ में तव्हांजो जो उस्ताद को आहे या पाण तव्हांजो शौक़ु ऐं ज़ौक़ खां ॿुधी करे नातूं शुरू कयूं? जी जी साईं, मोहम्मद सलमान ख़ासि किले जूं नातियूं असां नंढे हूंदे लाइ ॿुधंदा आहियूं शौक़ सां ऐं हुन जूं पढ़ंदा आहियूं। हाणे बि नातूं हुन जूं ॿुधी सिखी हिन मंज़िल ताईं पहुता आहियूं। स्टूडियो में नई नात मोहम्मद शाइर आहे, शाइर सैयद रोशन शाह वारसाणी आहे, उहो मोहम्मद सलमान ख़ासि किले शाइर आहे। अच्छा, उन असांखे ॾिनियूं त नयूं नातियूं रिकॉर्डिंग करायो। असां लाड़काणे हाणे वियासीं रमज़ान शरीफ़ में ॿ नातियूं रिकॉर्ड कराया। अच्छा, त ठीकु आहे, तव्हां हिकिड़ी का सुठी नात जेको आहे नाज़रीन खे ॿुधायो। जी जी। नूर जूं थूं लाटूं बरण आका जे मदीने में, नूर जूं थूं लाटूं बरण आका जे मदीने में, शटरनि जूं थूं छाऊं थियनि आका जे मदीने में, हो नूर जूं थूं लाटूं बरनि आका जे मदीने में। हर खुशी उते थी मिले रूह खे थी राहत अचे, आशिकन जूं दिलियूं ठरण आका जे मदीने में, नूर जूं थूं लाटूं बरण आका जे मदीने में। साईं जूं सखाऊं हल वठण वारा झोल था भर, रहमत जा मींहं पिया वसन आका जे मदीने में, नूर जूं थूं लाटूं बरण आका जे मदीने में, शटरनि जूं थूं छाऊं थियनि आका जे मदीने में। गुंबज़ खज़रा जो आहे वाह जो हसीन मंज़र, लामारा पखी था ॾियनि आका जे मदीने में, हो शटरनि जूं थूं छाऊं थियनि आका जे मदीने में। साम्हूं ॾिस सैयद रोशन इहो महबूब जो रोज़ो, वारसाणी इहे मन चवनि आका जे मदीने में,
नूर जो थो लाटूं बरण आका जे मदीने में। माशाअल्लाह सुभान अल्लाह, तव्हां बहितरीनु नात ॿुधाई। वरी जेको आहे तो इंशाअल्लाह ताला नेक्स्ट टाइम तव्हां स्टूडियो में मुलाक़ात थींदी। नाज़रीन वरी जेको आहे तो असां तव्हांजे साम्हूं हिननि नौजवान नात ख़्वान जूं नातूं पेश कंदा रहंदासीं। फ़िलहाल असांखे पंहिंजे मेज़बान कमांडो पंवर ऐं पंहिंजे महिमान खे ॾियो इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।